तकरार है तकरार। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼोके हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं तकरार ड्रामो 265 एपिसोड जे हवाले सां। त 265 एपिसोड छो कोन आयो आहे, छाजे करे, छा प्रॉब्लम आहे, छा ड्रामो ख़तमु थी चुको आहे, छा इहो ड्रामो वरी हलंदो, इन हवाले सां ॻाल्हि कंदासीं। दोस्तों, 265 एपिसोड जी शूटिंग थी चुकी आहे। हू तमामु जल्द तव्हांखे स्क्रीन ते ॾिसण ते नज़र ईंदो, छो त ही फ़िलहाल कुझु अपडेट अची चुका आहिनि, इन जे करे हू अपलोड नथा करे सघनि। छाजे करे, जो मथां इलेक्शन जे हवाले सां अञा बि कुझु जेके अदाकार आहिनि, सीनियर आर्टिस्ट आहिनि, इन्हनि जो कुझु मसरूफ़ियाती वधी वियूं आहिनि, इन जे करे अपलोड नथा करे सघनि। पर तव्हां परेशान न थियो, तमामु जल्द अपलोड थी वेंदो ऐं हू तव्हांखे ॾिसण में नज़र अची वेंदो। दोस्तों, इन खां अलावा तव्हां ॿिया बि ड्रामनि ऐं सिंधी अदाकारनि फ़नकारनि जे हवाले सां वीडियो ॿुधण ऐं ॾिसणु पसंदि कंदा आहियो त इन चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे ऑल ते क्लिक कंदा, जीअं असांजो हौसलो वधी वञे ऐं असां ॿिया बि वीडियो अपलोड करे सघूं, तव्हांखे अपडेट ॾेई सघूं। त दोस्तों, हीउ जेको ड्रामो हली रहियो आहे तकरार ड्रामो, इन जा तक़रीबन 600 क़िस्त ताईं हलंदो ऐं 600 क़िस्त हलण खां बाद में का अपडेट ईंदी त हले अॻियां या ख़तमु थिए। ऐं दोस्तों, 265 वारी एपिसोड में छा थींदो, छा न थींदो, उहो तमामु जल्द तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे। महिरबानी, अल्लाह हाफ़िज़, शुक्रिया।